करमपुर भरिसां शबीराबाद करमपुर थाने जे अदर ॻोठ शबीराबाद वासी निंदवाणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में माल जे चोरी मामले तां झेड़ो। ॿिन्ही धुरनि जो हिक ॿिए मथां हमलो लठियूं कुआड़ियूं लॻण सबबि हिक धुर जा 3 ॼणा ज़ख़्मी थी विया। ज़ख़्मियुनि में रब नवाज़ निंदवाणी, अब्दुल सत्तार निंदवाणी, अबू बकर निंदवाणी शामिल आहिनि। इतलाह ते हद जी शबीराबाद पुलिस झेड़े वारे हंधि पुॼी झेड़ो ख़त्म कराए वधीक जानी नुक़सान थियण खां ॿिन्ही धुरनि खे बचाए वरितो। ज़ख़्मियुनि खे शबीराबाद पुलिस वासनि जी मदद सां इलाज लाइ खणाए करमपुर जी सिविल अस्पताल आंदो। ज़ख़्मियुनि जो इलाज जारी आहे। शबीराबाद पुलिस जहिड़े वाक़े जी NC दाख़िल करे वधीक जांच शुरू करे ॾिनी आहे। वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTV वेब न्यूज़ शबीराबाद।